जी नाज़रीन, हाज़िर नेशनल ऑनलाइन न्यूज़ अलर्ट सां गढ़ी यासीन खां पारस दायो जी रिपोर्ट ॾींदा त गढ़ी यासीन में जखरा बिरादरी जे औरत समेत मर्दनि पारां बासर ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। मसण पाड़े वासी मुस्मात राणी पंहिंजे पुटनि नदीम, ख़ालिद, आबिद, यूसुफ, ज़फ़ीला, गुलाम यासीन ऐं सदाम हुसैन जखरो सां गॾिजी गढ़ी यासीन प्रेस क्लब में एहतजाज कयो, जिते दावो कंदे हुननि जो चवणु हो त रसूल बख्श उर्फ़ रसूलो बिरोही असांजे घर मथां कब्ज़ो करणु चाहे थो। असां ग़रीब मिसकिन पोरियत आहियूं। 25 साल अॻु इमाम बख्श जखरो खां प्लाट ख़रीद कयो, जंहिं ते ॾींहुं राति महिनत करे जॻह ठाही आहे। रसूलो बिरोही हथियारबंद साण करे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते घर मथां काह करे घर ख़ाली करण लाइ दाबा दड़का ॾेई मारण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। हुननि स्पीकर सिंध असेंबली आगा सिराज दुरानी, IG सिंध, DIG लाड़काणो ऐं SSP शिकारपुर खां घुर कई त असांखे तहफ़ुज़ फराहम करे इंसाफ़ कयो वञे। ॿिए तरफ़ रसूल बख्श उर्फ़ रसूलो बिरोही जो चवणो त जखरनि ऐं आगा सिराज दुरानी जो प्लाट ते तकरार हलंदड़ आहे ऐं मां कंहिंखे बि धमकी न ॾिनी ऐं न ई कब्ज़े जी कोशिशि कई आहे। इल्ज़ाम कूड़ा लॻाया था वञनि।